जखरानी साहब मौजूद न आहिनि। जाम गौराम जोखियो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैडम डिप्टी स्पीकर, तव्हांजी महिरबानी, आवाम ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो बजट जे मथां। पर मैडम थोरो मुंहिंजो नालो दुरुस्त कंदा। मुंहिंजो नालो जाम अवैस जोखियो आहे, जाम गौराम मुंहिंजो अनऑफिशियल नालो आहे। ही लिखियल लिस्ट में तव्हांजो नालो जाम गौराम जोखियो लिखियल आहे। ऐं मूंखे ख़बर आहे तव्हांजो नालो जाम अवेस आहे। असां तव्हांजे पासे जा ई आहियूं ऐं बि बिल्कुलु जी। लेकिन नालो तव्हांजो हिते जेको लिस्ट में आयो आहे मूं उहो कॉल कयो आहे तव्हांखे। बिल्कुलु ऐं करेक्ट करे थी वठां। मैडम सॉरी, वो हमारी गलती थी। आई अपोलोजाइज। थैंक यू सर। मैडम हाणे सभ खां पहिरीं त आउं मुबारकबाद पेश कंदुसि असांजे CM साहब खे, जंहिं एॾो सुठो आवाम दोस्त बजट रखियो आहे। ऐं असांजो ख़ासि तौरु चेयरमैन साहब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे मुबारकबाद पेश कंदुसि, जेको हिन वक़्तु सिंध सभिनी खां पहिरीं पंहिंजो बजट पेश करे रहियो आहे। ऐं मैडम कुझु तव्हांखे ॿुधाईंदो हलां कि फेडरल गवर्नमेंट जेका हींअर हिन वक़्तु जेका सरकारी मुलाज़िमनि हुननि जी रुॻो 5% वधायूं आहे। ऐं जेको पंहिंजी सिंध गवर्नमेंट आहे उन 15% उन्हनि जी पे में इज़ाफ़ो कयो आहे। वॾा चेंजिस त इहे आहिनि। अमी सोचियो कि वफ़ाक़ हिन वक़्तु टमाटो बसर घणे ताईं करे छॾियो आहे, लेकिन पर बि जेका वफ़ाक़ जा माण्हू आहिनि हुननि जी तनख़्वाह में को इज़ाफ़ो न थियो, न सिंध जे न के सूबे में। अञा असांजी हर शइ में कटौती कंदा अचनि, पर असीं पोइ बि सिंध वारा वॾे दिलि वारा आहियूं, मुड़ुसु माण्हू आहियूं, मोह ॾींदासीं पंहिंजी आवाम खे। इंशाअल्लाह अल्लाह बहितर कंदो। अदी जीअं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी आहे PS 79 या शुरू थिए थी कराची, जीअं ख़तमु थिए थो दाबेची सां गॾु आहे। त उते असां वटि काफ़ी इशूज़ आहिनि। त आउं CM साहब खे रिक्वेस्ट कंदुसि कि ख़ासि तौर ते असांजो दाबेची जेको काफ़ी दफ़ा हिते ॿुधो हूंदो माण्हुनि वटां कि दाबेची पंप हाउस आहे, उते असांजो पाणी जो वॾो इशू आहे, पाइपलाइनुनि जो। उहे काफ़ी साल पुराणियूं थी वियूं आहिनि। त महिरबानी करे CM साहब सां रिक्वेस्ट कंदुसि कि उहे असांखे नयूं अप्रूवल करे ॾियनि, उते हिकु नई असांखे स्कीम रखी ॾियनि। अदी ॿियो इन सां गॾु असांजो मिनिस्टर साहबु आहे लेबर जो, उनजो आउं थोराए थो आहियां ग़ुलाम मुर्तज़ा बलोच साहब जो। त हिकिड़ो इशू हो उते असां वटि दाबेची मंझि, त उते हिकु हॉस्पिटल बि उते हलियो असां गॾिजी करे, उते हुननि जा काफ़ी प्रॉब्लम्स हुआ सॉल्व कई। ऐं वाइदो बि असां कीअं कि खे डिस्पेंसरी हिते खोले ॾींदुसि लेबर लाइ, उनजो बि आउं थोरो थो आहियां। ऐं वधि में जेको हिते इशू हलियो आहे एजुकेशन जे मथां, त आउं ॿाहिरनि खे ॿुधाईंदो हलंदुसि कि सरदार शाह असांजो मिनिस्टर आहे एजुकेशन जो, सभिनी ख़बर आहे, लेकिन वाहिद मिनिस्टर इहो आहे जंहिं पंहिंजी न्याणी सरकारी स्कूल में एडमिट किए। अॼु ॾींहं ताईं न फेडरल वारनि कीअं इहो स्टेप कंहिं कोन्हे खयो। शाबाश आहे साईं सरदार शाह खे जंहिं इहो स्टेप खयो आहे। तब्दीली हिन खे था चुनि, तब्दीली डॉलर वधाइण खे तब्दीली नथा चुनि। इहो हिननि असांजे ॿाहिरनि खे सम्झ अचणु खपे कि तब्दीली छा आहे, तब्दीली हीअं ईंदी आहे मुल्क मंझि। ऐं अदी हींअर हिकिड़ो मुंहिंजो मौज़ूज़ भाउ हिते वेठल हो, हुन हिकिड़ी तकरीर कयईं कि अव्हांजी शायदि नज़र घटि आहे, कि अव्हांखे नज़र कोन थो अचे, अचो असां गॾु असीं अव्हांखे रोड रस्ता ॾेखारियूं। त उन कसी ॿुधाईंदा हलूं असांजा नज़र सही आहे। अमी थोरो पंहिंजी नज़र ऐं दिमाग़ सही रखो। जेको अमी सिंध खे ॿ टुकड़े करण जी कोशिशि था करे उहो न थींदो। उहो पंहिंजे ज़हन मां ॻाल्हि कढी छॾियो। उहो न अॼु थींदो न सुभाणे थींदो। तेला ख़ुदा हिन ॻाल्हि खे छॾे ॾियो, ॿी के शइ जे मथां अचो, बजट जे मथां अचो, हुन जे मथां ॻाल्हायो त बहितर थींदो। उहो अदी जीअं त असांजी हेल्थ मिनिस्टर साहिबा हिते वेठियल आहे, उन सां मां रिक्वेस्ट हिकिड़ी कंदुसि कि मुंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी जेका आहे सा तक़रीबन नेशनल हाईवे टोटल लॻे थो हुनजे कराची खां स्टार्ट थिए थी। त हुते असांखे एमरजेंसी को अहिड़ो हॉस्पिटल वग़ैरह हुजे जेको असांजी सहूलियत हुजे। कराची जा तमामु घणा माण्हू हितां ट्रैवल कंदा आहिनि, ख़ासि तौरु सैटरडे संडे फ्राइडे छुट्टी जा जेका ॾींहं हूंदा आहिनि, त हुते हादसात काफ़ी थियनि था। हुन लाइ करे को असांखां फैसिलिटीज़ ॾिनी वञे, का एमरजेंसी को हॉस्पिटल हुजे जंहिं 50 बेड्स वग़ैरह हुजे, त हुननि जी महिरबानी थींदी। अदी जीअं हिते हर वक़्तु थर पार जो ज़िक्र हलंदो रहियो आहे, त काफ़ी अहिड़ा असांजा दोस्त हूंदा जेका कॾहिं थर पार विया ई कोन हूंदा, पर टीवीअ में ॿुधो अख़बार में ॿुधो हिते शुरू था थियो वञनि। त ख़ुदा उन्हनि खे चवंदासीं कि महिरबानी करे हुननि जो पंहिंजा MP हितां वेठल आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MP आहे, थर पार मां ऊख खटी आयो आहे। अगरि कमु न हुजे न पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हुतां MP अॼु न हुजे हा, त ख़ुदा अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। ऐं अदी असांजो हिकिड़ो एरिया आहे कोहिस्तान,
7/4 अवी बि वाक़िफ़ु आहियो, अवी बि लोकल आहियो हुते जा। उते सागुणू थर पार करण वारो हाल आहे। ऐं रिक्वेस्ट कंदुसि की ख़ुदा उते लाइ असांखे कुझु आर ओ प्लांट्स पहिरीं बि CM साहिबु ॾिना हुआ, असांखे अञा मज़ीद उते माण्हुनि लाइ ज़रूरत आहे, असांखे उहे बि ॾियनि। ऐं हुते माण्हुनि जी ज़मीनुनि मुआगा आहिनि, एकड़ कंहिंजी ज़मीन ते अॻियां मुआगो आहे, त उन्हनि खे लीज़ न पिया करियो ॾियनि। त ख़ुदा चवंदुसि की असां साईं रियाज़ शाह जी कॉन्स्टिट्यूंसी आहे, उन बि रेज़ोल्यूशन आंदी की असांजा ॻोठ रेगुलाइज़ असांखे करे ॾियो, त हुनजे मथां अञा इम्प्लीमेंट न पियो थिए। त महिरबानी करे हू आहियूं वठी जाऊं छा आहे, छाजे करे इम्प्लीमेंट न आहे, महिरबानी करे हुनजे मथां इम्प्लीमेंट कराइजाऊं। अदी ॿियो वॾो हिकिड़ो मेन इशू आहे असांजे सॼे ज़िले ठठे जो, उहो इहो आहे की हिते माण्हू दोस्त असांजा आहिनि कराची लाइ काफ़ी ॾींहं पहिरीं मां ॾिठो हिते बैनर खणी बीठा हुआ, कराची को पानी दो, कराची को पानी दो। बाबा ईअं असांजे ॿाहिरि असांखे एतिराज़ु कोन्हे, पर पाणी अचे थो असांजे किंजर मां। सभिनी खां पहिरीं हक़ु असांजे ज़िले जो थिए थो, ठठे ज़िले जो हक़ु आहे जेको पाणी मटे थो, ठठे ज़िले वारनि खे पहिरीं पाणी पूरो थिए। उन्हनि खे असांजी अर्ज़ु आहे की महिरबानी करे ऐं वफ़ाक़ खे चओ पाणी बराबरि ॾिए त असीं पंहिंजे आवाम खे पूरो ॾियूं। ऐं रिक्वेस्ट कंदो सईद गनी साहिबु वेठो आहे, ऐं ख़ासि तौरु सईद गनी साहिब जो वॾो थोराइतो आहियां, जंहिं 9.5 करोड़ रुपए जी स्कीम मुंहिंजे तक मंझि रखाई आहे। मूं चयो बि कोन्हे हुनखे, पर पोइ बि हुन रखाई आहे। मिनिस्टर जी असांजा एतिरा माशाल्लाह आहिनि की हू असांजा कम पाण ई पिया कनि, असांखे चवण जी ज़रूरत ई न आहे। ऐं थोराइतो आहियां सईद गनी साहिब जो, ऐं रिक्वेस्ट बि हुनखे कंदो असांजो शहर आहे गारो टाउन, वॾो शहर आहे, हर को माण्हू हुतां लंघे थो गुज़रे थो, त उन लाइ को असांखे सुठी स्कीम ॾिनी वञे, को सुठो बजट असांखे रिलीज़ कयो वञे उन लाइ करे। लख महिरबानियूं। जीए भुट्टो जी। सईद आफरीदी साहब।